रोज रोज हिन मां त जेको हुजे न बेजार थी गई हुजे राधुल हाणे खबर ना पवंदी हुजे सॼो मुल्क हिन खे गोलो हुजे अलाह त कहिड़े खसारे में लॻी गयो हुजे हाणे रोज रोज जेको हुजे हिन खे राधुल ॻोल्हींदी हुजे हाणे जेको हुजे राधुल बि कोन ॻोल्हींदी हुजेसि भले किथे कुता पटींदा हुजनिसि छा बि थींदो हुजेसि राधुल जो छा वेंदो हुजे लायतन माणिया सानी आयो हुजे बेसुरो आवाज कढो हुजे हाणे वरी अड़े किने मुंह के हितां ॿाहिरि कढंदो हुजे ईअं करे ओ मोहबैन मोहम्मद जे लायतन माणिया सानी हाय हाय ओ लायतन माणिया सानी हाणे ईंदो हुजे हथ में डाटरो झलियो बीठी हुजे या न पुट हीअं कयो बीठी हुजे छा जो हुजे हथ में डाटरो झलियो बीठी हुजे हीअं अदा सभिनि खे भली कर भली करे ख़ुशि हुजो चङा भला पुॼी विया हुजूं छा हाँ न तू वण ते वेठी हुजे नाज़रीन सां पुॼी गया हुजूं सो नाज़रीन अॼु आचर जो ॾींहुं हुजे रामो इरादा अवां सभिनी जी खिदमत में हाज़िर थी विया हुजनि साल हमेशा तव्हां जिते बि रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो साल हमेशा जुड़िया रहंदा हुजो नको संदो सूर जो नको संदो सिक नको संदो सूर जो नको संदो सिक अदद न आहे इश्क पुॼाणी पाण लहे सभिनी ॾिसंदड़नि जे साम्हूं जेको हुजे सिक भरियो सलाम हुजे दुआ हुजे कि साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो थधि त पंहिंजी जाइ ते हुजे ज़रूरु बर्फ़बारी बि ॾाढी पई हुजे वरी बि बरसाति जो मींहं जो ॿुधाईंदा हुजनि त हिन ॿिए हिन सिस्टम में ज़रूरु मींहुं ईंदो हुजे जेको हुजे थधि जी हिकिड़ी नई लहर बि थींदी हुजे सो थधि खां जेको हुजे अवां पंहिंजे पाण खे पंहिंजे बचड़नि खे ऐं पंहिंजा जेके बुज़ुर्ग हुजनि उन्हनि जो हद खां वधीक ख़्यालु रखंदा हुजो ऐं हिन थधि खां पाण खे बचाईंदा हुजो पछाड़ी वारी थधि जेका हुजे पासां वठंदी हुजे असल माण्हू खे खंघ खुरको जुकाम इहो छॾींदो ई न हुजे सो उन सां गॾोगॾु जेको हुजे पंहिंजनि जो ऐं पाड़े वारनि जो उन्हनि जो सभिनी जो ख़्यालु कयो जंहिंजो कोई न हुजे उन्हनि जो बि अव्हां ख़्यालु कंदा हुजो पर जे अव्हां न कंदा हुजो त धणी उन्हनि जो ख़्यालु रखंदो हुजे ऐं हिक ॿिए जे दुख में जेको हुजे अव्हां खे शरीक थियण लाज़िमी खपंदो हुजे छो त सभ खां वॾो इंसान उहो हुजे जेको हिक ॿिए जे कम ईंदो हुजे हिक ॿिए जे दुख में वञी उन में शरीक थींदो हुजे त उन जा दुख घटि न थींदा हुजनि पर इहो हुजे अव्हां जे शरीक थियण सां कुझु जेको हुजे वजन हल्को थींदो हुजे पर अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जेके घरनि में वेठा हुजनि ख़बरूं त घणेई ॿुधंदा हुजनि जेके हालतूं हुजनि उहे हालतूं के सुठियूं न हुजनि पर माण्हू पंहिंजे माहौल खे सुठो बणाए वेहंदो हुजे जंहिंजो जेको कमु हुजे उहो कमु ज़रूरु कंदो हुजे पर इको ॿधी ऐं सुठी सोच रखण सां ई माण्हू अॻिते वधंदो हुजे ऐं पंहिंजे समाज खे बहितर करण जे लाइ समाज खे बहितर करणु ज़रूरी हुजे उहो ॾाहनि जो कमु हुजे त पंहिंजे समाज खे कीअं बहितर कंदा हुजनि उहे सियासतदाननि जो कमु हुजे त पंहिंजे समाज खे कीअं बहितर कंदा हुजनि पंहिंजे मुल्क जो थोरो ख़्यालु रखंदा हुजनि पंहिंजे मारूअड़नि जो झांगीअड़नि जो उन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजनि ऐं जेके असांजा नंढड़ा इहे मासूम बालकड़ा हुजनि जेके स्कूल वेंदा हुजनि उन्हनि जी तालीम ॾे थोरो नज़र रखंदा हुजनि कंहिं वटि किताब न हुजे कंहिं वटि यूनिफॉर्म न हुजे कंहिं वटि बूट न हुजे त महिरबानी इहा वरी जेका हुजे हुकूमत खां बि थोरी नज़रदारी करणु खपंदी हुजे हुकूमत वटि एॾो कमु हुजे हुननि खां वरी इहो अचे पुॼंदो हुजे त यूनिफॉर्म कहिड़ो कमु हुजे हाणे अॻे जेके कम हुजनि उहे करे छॾा हुजनि हाणे इहो रहियो हुजे माण्हू खे घर जे भाती खे ख़बर कोन हुजे त ॿार स्कूल वियो हुजे न वियो हुजे हुनजी ड्राइंग हुजे न हुजे पर घर जे भातियुनि खे बि ज़रूरु इहो जेको हुजे यादि रखणु खपंदो हुजे सोच रखणु खपंदी हुजे त पंहिंजे बालकड़े खे सुबुह जो सवेर टाइम सां स्कूल मोकिलींदा हुजो ऐं उन्हनि जी सफ़ाईअ जो सुथराईअ जो उन्हनि जे होमवर्क जो अव्हां खे ख़्यालु रखणु खपंदो पर जस उन्हनि भेनरुनि खे हुजे अदियुनि खे हुजे भाॼाइनि खे हुजे अमड़ियुनि खे हुजे जेके सुबुह जो सवेर उथी करे पंहिंजे बालकनि खे तयारु करे स्कूल मोकिलींदी हुजनि उन्हनि जे नेरनि जो ख़्यालु कंदी हुजनि ऐं उन्हनि जे कपिड़े लटे जो ख़्यालु उन सिहत जो ख़्यालु कंदी हुजनि थोरो ख़्यालु रखणु खपंदो हुजे
त जॾहिं जेको वालदेन जा अमड़ तव्हांजे लाइ एतिरी महिनत कंदी हुजे ऐं जाखोड़ कंदी हुजे, सुबुह जो सवेरो पंहिंजूं निंड्रूं फिटाए अव्हांखे जेको हुजे अॻिते वधण जी कोशिशि कराईंदी हुजे, त अव्हां जॾहिं पढ़ी लिखी वॾा थींदा हुजो, पंहिंजे पेरनि ते बीहंदा हुजो, त उन अमड़ जो अव्हांखे ज़रूरु जेको हुजे ख़्यालु रखणु खपंदो हुजे। और रुगो अमड़ जो न, पर पंहिंजे वालदेन जो, पंहिंजे बाबा जो जेको अहिड़ी थधि में सुबुह जो पाण खे लोई वेड़े करे बालक खे अॻियां लोई में वेड़े करे स्कूल ताईं पुॼाईंदो हुजे, हा, त हुनखे अमड़ जो ऐं अबे ॿिन्हिनि जो अव्हांखे ख़्यालु रखणु लाज़मी खपंदो हुजे। पर हू इन लाइ पुॼाईंदा हुजनि त सुभाणे हुननि खे उमेद हुजे त हे पढ़ी लिखी वॾो अकाबर थींदो हुजे, हुनरमंद थींदो हुजे, साइंसदान थींदो हुजे, प्रोफेसर थींदो हुजे, कारोबारी थींदो हुजे, त उन्हनि जी आस थींदी हुजे। पोइ असां वटि केतिरा गीत कलाम हलंदा, शल घोट थिए अण मोट थिए, अमड़ इहा आस, जीजल इहा आस। सो हर अमड़ जेका हुजे इहा आस रखंदी हुजे। सो हुन सां गॾो गॾु हाणे मां बि चवां जहिड़ी ॻाल्हि सुठी कई हुजे त तोखे बि किताब वठी ॾींदो हुजे, सुबुह स्कूल छॾे ईंदो हुजे, अहिड़ियूं ॻाल्हियूं भलियूं कयूं न, हुजनि। ॻाल्हि त माण्हू खे हमेशह भली करणु खपंदी हुजे न। ऐं तक़रीबन जेके इहे असांजा ॾिसंदड़ हुजनि, इहे बि माना इहा ई ॻाल्हि कंदा हुजनि त तव्हां जेको हुजे इहो प्रोग्राम जेको कंदा हुजो, प्रोग्राम त पंहिंजी जॻह ते हुजे, पर जेका हिन में तव्हां इहा इल्म जी, अदब जी, हुनर जी इहा जेका तव्हां ॻाल्हि कंदा हुजो, इहा असांखे ॾाढी वणंदी। मां बि चवां सुबुह जो तूं ॾाढियूं चोटियुनि में गुल बुल हणी ऐं बेगड़ो ॾेई छॾींदो हुजांइ, चवंदो हुजांइ पहिरें क्लास में तोखे दाख़िल कराइजांइ, ईअं खिलंदी स्कूल वञी वरी मोटी अची हलो रामण, ऐं अची वई हुजां मां वरी तोखे अधु बिस्कुट भञी खाराए। स्कूल खोलींदा हुजूं, न न सुबुह जेके ॿार न पढ़ंदा हुजनि उन्हनि खे ज़ोरीअ पढ़ाईंदा हुजूं। असीं पाण सुबुह स्कूल हलूं, इहे बेगूं ॿधी पुठनि पोयां खयूं, हेॾियूं बसि हीअं असांजो हाणे उहो वक़्तु वियो हुजे, वक़्तु पढ़ण हाणे बालकड़नि जी सोच कंदो हुजे, ईंदड़ नसुल जी सोच कंदो हुजे। चरिया इहो थींदो हुजे त कंदो हुजां, थींदो हुजे त कंदो, भितियुनि जो ख़्यालु रखंदो हुजां छा थींदो हुजे, बसि वही हली ॻाल्हि अॻियां छॾ, अॻिते वधंदो हुजे। अब इहो असांजो यूट्यूब चैनल हुजे, मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल हुजे, ऐं हुनखे सब्सक्राइब कंदा हुजो, लाइक बि कंदा हुजो, हुनखे शेयर बि कंदा हुजो, हुनखे बेल आइकन बि कंदा हुजो। उनमें जेको बि रंग हुजे, सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत या रामू राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम अवां ॾिसी सघंदा हुजो, सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते। ऐं हुन सां गॾो गॾु फेसबुक ते पेज हुजे, मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, हुनखे अवां फॉलो कंदा हुजो, उते बि खोड़ सारा रंग जेके हुजनि। ऐं उन खां अलावा जेको हुजे टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे, उन ते असांखे फोन कॉल करे अवां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि मुआड़ रामू राधा ताईं पुॼाए सघंदा हुजो। ऐं असांजो त हाल अहवाल हर छंछरु सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर हुजे। सो हलंदा हुजूं साण आबदापुर जी आवाज़ में हिकिड़ो सुहिणो रंग अवां जे नज़र कंदा हुजूं। आचर जो ॾींहुं हुजे, माण्हू सोच में पंहिंजे में गुमनाम लॻा पिया हुजनि, त हिकिड़ी रूहदारी कंदा हुजूं, उनखां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा खोड़ कचहरियूं कंदा हुजूं।
हिकु ॿीहर अवां सभिनीनि जी ख़िदमत में रामो इरादा हाज़िर थी विया हुजनि। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हाणे तूं हेठि ईंदो हुजे ते बि डांसूं कंदो हुजे। मूं वरी चयो त विच में खेल कंदो हुजां, जीजी ज़रीना चवंदी हुजां ओ खेल कया हूं विच में अला। माना खेल तो विच में तो मथां चढ़ी कयो हुजे। हा मूं चयो वरी खेल कंदो हुजां। हाणे फिरी ईंदो हुजे। हा को चांहि जो कोपड़ो हिते ॾेई वञ, मां हिते चङो हाणे फिरी ईंदो हुजे। तुंहिंजो मुंहुं हाणे न वणंदो हुजे। छा? हा इहो छा चवंदो हुजी? ॻाल्हि कंदा हुजूं को मुहासिर जी उहा बि न पसंदि ईंदी हुजे। फिरी ईंदो हुजे। हाणे बसि हाणे ॼण खखर में खड़ो हणी छॾियो रामल। हुजे त ख़बर पइजी वेंदी। रामल ॼण खखर में खड़ो हणी छॾियो हुजे बसि अहिड़ो। पर इहो छा चवंदो हुजी? ईअं मिड़े खेल कयो हुजे। खेल कंदो हुजे। हाणे शादियुनि में मुराद वरी हे सम्झो ओचिते नज़र हीअ मुंहिंजी पई हुजे। हा ओचिते जो नज़र पई हुजे, मूं चयो हुजे ही छा हुजे? इहो मथां भित खां बि खेल कंदा। असांजा कमाल इहो त हुजनि त माण्हू नज़र चुराई ॾिसंदा हुजनि, अच्छा इहो रामलो हेॾां वेठो हुजे। असांजो वरी कमाल इहो हुजे। वॾो तुंहिंजो कमाल हुजे। हा ईअं न हुजे बाक़ी हाणे खेल हुते कीअं कंदा। हाणे हिते बि कीअं खेल, तूं पंहिंजी झुमरीअ में लॻी पइजी माई जहिड़ो रामले खे पढ़ाईंदी हुजी। रामले खे छो पढ़ाईंदी हुजे? पढ़ण जे लाइ त असांजा जेके अदड़ा साथियूं मुरादियूं हुजे न तुंहिंजी साथी हुजे। भला मिसाल में बि त ख़ुशि कंदी हुजे, मिसाल बि न ॾींदा। मिसाल छा जो ॾींदी हुजां? खगा खुहर में हिते वरी मसाला कुटबा हुजनि, तुंहिंजो कम बि हो। रामले जी ॻाल्हि अचे ॼण लीमो वात में विझंदो हुजे, वात खटो थी वेंदो हुजे। हा न साथी तुंहिंजी कीअं कराईंदी हुजां? मुंहं तां ढींगरा अकुल हुजे कि न हुजे? मुंहं तां ढींगरा ठाहींदी हुजी। न अकुल हुजे कि न हुजे? अकुल वॾो हुजे पर तूं सल तोखे सम्झ में अचे, अधु चवंदी हुजी त अकुल ॾींदो हुजे। भाई हाणे तो वारी कार त इहा ई हुजे। वॾा तोखे अकुल हुजे। हा राति बि कचहरीअ ते वियो हुजां, राति वियो हुजां मच कचहरीअ ते। इहा जेका कल्ह हिते जेका हक़ ई हुजे। हा वारो ई न ॾिनो हुजे। मूंखे अॻे ई ख़बर हुजे तोखे वारो ई न मिलियो हुजे। अहिड़ा त सुघड़ हुते वेठा हुजनि, हिकिड़ो छॾे ॿियो खणे, तूं रुॻो हीअं। न न वारो ई न ॾिनो हुजे। मूं चयो असां ठलो रुॻो हरू भर तूं कपिड़ा इस्त्री कराईंदा। कॾहिं त तोखे चवंदी हुजां जेको करणो हुजे हिते ई कंदो हुजे, अॻियां तोखे मौक़ो न मिले। न मौक़ो हाणे मां बि वठंदो हुजां न, अलाए कीअं न मौक़ो ॾींदा हुजनि। कीअं मिलंदो हुजे? ओ इन जे करे त असां शरीफ़ माण्हू न इहो वोट ॾियूं त पंहिंजी शइ कोन घुरूं। जे हिते वेठा हुजूं त असांखे पंहिंजे टेकस जी ख़बर कोन्हे। हाणे जे मच कचहरी थींदी असांजो छो वारो न हुजे? असांजा को असां ॿाहिरि सां रहंदा हुजूं। कोन मिलियो हुजे न वारो। हे सिंध जो शहज़ादो हुजां, सिंध जो शहज़ादो। पर हर माण्हू खे जेको हुजे मौक़ो चानस ॼण खपंदो हुजे। इहो ॼण खपंदो हुजे। हा राति कहिड़ी बि उहा महफ़िल हुजे, हा तूं कचहरी हुजे, महफ़िल हुजे, कुझु बि हुजे, पर हर माण्हू खे हक़ हुजे। हा वाउंट नंढड़े जो हूंदो उनजो वठंदे घणा पुट हुजनि, पर बाक़ी जेको हुनरमंद हुजे, को सुघड़ हुजे, उनखे चवंदा हुजनि बा हलो बा। अदा केरु कड़े सर का अदा अदा रामू जी अबा जी करां केरु कड़े सर का ओ बा केरु कड़े सर का अला लियाकत खुश्क जुड़े मां पियो ॻाल्हायां। कहिड़े ज़िले मां? हा ज़िले में इहो त मास्टर इब्राहिम जो कलाम ॿुधायो। हा ज़रूर ज़रूर ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजे, चङो भलो हुजे। ख़ुशि आहे, राज़ा ख़ुशि आहे। ख़ैर ख़ैर दुआ लॻी पई हुजे। तव्हां कीअं हुजो? अदा ठीकु लॻा पिया हुजो? तूं ख़ुशि वञी आई? चङी भली चाक लॻा पिया हुजो। अवां जो वेठो ख़ुशि हुजे। हा मास्टर इब्राहिम जो को सुठो कलाम ॿुधायो। हाओ बा हाओ हाओ आवाज़ तव्हांजा ॾिसंदा रहंदा आहियूं रामू। अबा हा अॼु बि ॾिसंदो हुजी न। हा ख़ुशि जुड़े मां लियाकत खुश्क। हा वाह जुड़े वारो लियाकत खुश्क, वॾी महिरबानी हुजे काका। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि तव्हांजा, मोहबत हुजनि तव्हांजूं। हा वॾी महिरबानी, लख कुर्ब। सो अवां जिते हुजो साल ख़ुशि ऐं सलामत हुजो। पर हाणे वरी हलंदा हुजूं, काके चयो त कलाम ॿुधाईंदा हुजो तो मास्टर मोहम्मद इब्राहिम जो अॼु भला आवाज़ असां बि हितां अवां जे नज़र कंदा हुजूं। सो इहो ॾिसंदा हुजो न, खां पोइ वापसि अचूं। अञा तव्हां सां कचहरियूं कयूं।
हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अवांखे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हेलो। रोज़ीना छा हाल हुजे बाबा, ठीकु हुजी? हाँ तुम ठीक हो जे? हा असां ठीकु हुजे। ठीक लगा पिया हुजो, तव्हां कीअं हुजो? ठीक लगा पिया हुजो? हाँ रोज़ीना ॿियो को हाल अहवाल ॿुधाईंदी हुजे? खेर लॻो पियो आहे? को बेत को नेरन पाणी कई हुजी? हाँ नेरन में छा खाधो हुजे सुबुह सुबुह? दाल जबर। हा रोज़ीना को बाइत को यादि हुजे ॿुधाईंदी हुजी। हम पढ़ा कौन थी? जी हलो हम पढ़ा कौन थी? अलाए छा जे बैत ॿुधाईंदी हुजी। बेत को ॿुधाईंदी हुजे? हम पढ़ा कौन थी? हा ठीकु हुजे। हल सही हुजे, ॾाॾा खे सलाम ॾींदी हुजी ऐं रोज़ीना नंढड़े ॿई ॿई हिकु जहिड़ियूं हुजनि, माना पढ़ण खां जी ॻाल्हि न कंदा हुजो, बाक़ी ज़माने जी ॻाल्हियूं। हुजे या वॾी हुसार हा तो वांगी पर बेत त पढ़ंदी हुजे न। पोइ हलो अबा हलो हलो वाह हलो ना अदा केरु कड़े सर का बा मेरा खान जोड़ो जो खरड़ो शरीफ हा वाह छा हाल हुजे? ठीकु हुजी? चङो भलो अदा तबियतूं ॿार हुजनि, ॿियो ख़ैरु हुजे? मूंखे ॾाढो ॾुख थियो, कल्ह मुंहिंजो कलाम न ॿुधाई। असांजे ज़माने ॾुख ॾिना हुजनि तो रुगो गाने जो ॾुख हुजे अदा, कलाम तुंहिंजो हलाईंदा हुजो, वॾी महिरबानी हुजे, लख सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, लख थोरा हुजनि अवांजा। कलाम असां बि हर वक़्तु हलाईंदा हुजो अवांजो, हे ख़ुशियूं को जुमिलो। हलो अदा केरु कड़े सर का? अबा साजन में सर हालानी खां बाबा रामू राधा ॾाढो प्रोग्राम तव्हांजो सुठो आयो, ॾाढो मज़ो आयो, सुबुह सां तालीम जी ॻाल्हियूं कई अथव, ॾाढो मज़ो आयो बाबा। बाबा तालीम जी ॻाल्हि करणु ज़रूरी हुजे न त हालतूं असां वटि के सुठियूं न हुजनि, बसि तालीम जी ॻाल्हि सुठी लॻंदी हुजे। हाणे तमामु भली तमामु ॻाल्हि वणी अॼु तालीम में मौज़ूअ ते ॿार खे यूनिफॉर्म तव्हां बि भला तव्हांजो शौक़ु लॻो पियो आहे न पाण ते। हा वाह मां असांजो त ॿई स्कूल वेंदा हुजूं, असां बि हाणे वरी इहो शौक़ु असां थियो हुजे। तालीम खां सवाइ त मज़ो न हुजे न। हा अधी लाज़मी आहे तालीम लाज़मी आहे। रामूअ खे भला इहो नंढो हथ मां खेर थो हुजे। अबा बसि इहो छॾंदो जनानियुनि सां कहिड़ो हिसाब इहो हलंदो रहंदो हुजे, जेको बथा हुजनि ज़रूरु खड़कंदा हुजनि। हा ॾाढो नंढिड़ो प्रोग्राम आहे, नंढड़े जो नालो आहे गुलाम सकीना नालो अथसि। इहो एसी मेले जो कलाम ॿुधाईंदो हुजे, लाल जी धमाल हुजे। ज़रूरु 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 हाज़िर, वॾी महिरबानी। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, अदा कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। हा लॻ तूं ॻाल्हाईंदी हुजी, हा ॻाल्हाईंदी हुजी, हाल वाल कंदी हुजी, केरु ॻाल्हाईंदो हुजे? ॻाल्हाईंदी हुजी, मां चवां छो तोखे छा बरो हुजे? पाणी जा ॿ ढुक बरो न थींदो हुजे, हेॾे बीहंदो हुजे। ओ पाणी जा ॿ ढुक हणींदो हुजे न। किथे हुजे पाणी जा ॿ ढुक हणंदो हुजे, दिलो ई कोन भरियो हुजे, सुकी खखड़ो थी वियो हुजे। ओड़ी सदोरी हुई दिलो ई हाणे बीहंदो हुजे ते हाणे को मुखड़ो कोई सिस्टम करे ईंदो हुजां भला। तो जा सिस्टम त खुटंदा ई न हुजनि, छा हुजे पेट में वकड़ थियो हुजे, छा झंग ॾे वेंदो हुजे। हल हल हाणे इहा बि ॻाल्हि कराइणी थी हुजे। अलाए छा हुजे वटबो हुजे हिते। पोइ माण्हू इंसान हुजऊं को तव्हांखे भित हुजां जा जो। हाणे बीहंदो हुजे ख़ैर हुजे हिनखे। हलो ॻाल्हाईंदी हुजे न। हलो ओ तूं पुछ वालेकुम सलाम, अदा कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो? खैर दुआ लॻी पई हुजे, तव्हां कीअं हुजो? ठीक लॻा पिया हुजो? भलाई तव्हांजो असांजे प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, तव्हांजो शहर में इंतज़ारु हूंदो आहे, तव्हां अदा करी हलाई आहे, असां ॿुधी आहे ॾाढा ख़ुशि। वॾी महिरबानी अदा, ॿियो को हाल अहवाल ॾींदा हुजो? महिरबानी थींदी। जी जी अदा ज़रूर अदा, वॾी महिरबानी। सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि तव्हांजा, मोहबतूं हुजनि तव्हांजूं। अलाए छा थियो हुजे नंढे भागे खे, हाणे सुबुह माण्हू पंहिंजो कमकार लाहे पोइ ईंदो हुजे न, हिनखे वरी हिते पुॼंदो हुजे, पोइ वरी कम यादि ईंदा हुजनि। हाणे इहो बूथ नास पिती जहिड़ो खणी ईंदो हुजे।
दाल अहिड़ी चाढ़ी हुजे त न पुटीअ जो असांखे हाणे सुबुह खां वठी हाणे ॿीहर इहा दाल चाढ़ी हुजे न त इहा देगड़ी असली मथे में ठोकींदो हुजां तोखे न ठोकींदी हुजां दाल में अहिड़ा मिर्च विझी छॾी अहिड़ो को चयो हुजे कारा मिर्च तूं बि लौंग अहिड़ा विझी छॾे पोइ माण्हू अच्छा मना कम किटली थी वियो हुजे असांजा मैदा हुजनि जो हींअर सफ़ा वञी तुंहिंजे मुंहुं जड़ा थियो हुजे मैदो मुंहिंजे मुंहुं जहिड़ो छो पर हुजे? फिसकणो हा तुंहिंजो मुंहुं बि ईअं फिसकणो हुजे फिसकणो हुजे। एतिरी अञा ॻाल्हि कर रामला तूं मूंखे हीअ चई छॾियो पोइ असां बि ईअं हुजनि थोरो गरम कासे खाऊं पोइ चऊं त बसि पोइ हल हल छॾ खैर हिन हुजे ॻाल्हि खे, खैर हुजे उन खैर ॻाल्हि हुजे खे खैर हुजे हा ख़ैर थी वियो हा, बसि इहा वरी शुक्र ॻाल्हि हुजे हा तूं वरी जग जान खे ॿुधाई पाण खे न हणंदी हुजे त भाॼीअ में कहिड़ा मिर्च विझा लौंग मिर्च विझंदी हुजे कोन विधा हुजनि गरम मसालो लाज़मी हुजे छो त हींअर थधि लॻी पई हुजे अॻ ई असां गरम मसाले सां माण्हू जी छाती जेका हुजे उहा बंदि न थींदी हुजे खंघि खुड़को न थींदो हुजे तंहिंजे करे मूं चयो हुजे भला इहो कुकड़ जो सूप न पीअंदो हुजे माण्हू दाल ई पीअंदो हुजे दाल पीअंदो हुजे अहिड़ा हलो अबा अबा हलो बाबा अस्सलाम वालेकुम वालेकुम अदा सलाम कहिड़े कहिड़े शहर खां बाबा दुआ लतीफ़ ॻाल्हायां पियो वाचो सखर मां भली करे आयो हुजो तव्हां वाकई मजबूर करे छॾियो आहे फोन करण में अबा अवां ख़ुशि हुजो सदा हाणे असांखे अवां मजबूर कयो हुजे असां सालनि खां बीठा आहियूं अवां न कान। बाबा तव्हां मजबूर कयो आहे असांखे फोन खणाए पाण जे कयो तव्हां प्रोग्राम बि ॾाढो भलो कयो अथई अरे इहा तव्हांजी मोहबत हुजे दा मजबूर न हुजे मोहबत हुजे हाणे असांखे सुहिणे लतीफ़ जो कलाम ॿुधाए चए सुठे आवाज़ में हाणे शाबाश उस्ताद यूसुफ या को ॿियो भलो फनकार में इहो भला कुर्ब थींदो हो कुर्ब जो असां कुर्ब करण वारा हुजऊं बा ॿियो मोहबत जी ॿोली ॼाणूं अवां जूं मोहबत अलाह ख़ुशि रखंदी हीरो आहे हीरो बाबा तूं मेरान जो हीरो आहे आमीन 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 अदा अवां सभिनी जो बाबा बाबा जो सभु खैर हुजे बचड़ा ॿार ख़ुशि वेठा हुजनि काको वियो हलो चई सभु ठीकु आहे न वॾी रामले महिरबानी सभिनी बचड़नि ॿारनि खे सलाम ॾींदा हुजो चई न ॿियो सभु ख़ैर जो रामले जो ख़्यालु कंदी हुजी बसि रामले हाणे तूं बि हफियंदो हुजे इस पंगुर साटो पवंदो हुजे या सदाईं असांखे या चांहि पती अहिड़ी प्यारी हुजे हाणे असांजे मादे जा लाह कढी छॾिया हुजनि हल खैर हुजे भला वरी थियो हुजे छा हाणे हा बि चवां धप ईंदी हुजे अहिड़ी छट खयो वेंदी हुजे हाणे अकुल कंदी हुजे को मां नंढड़ो ॿार हुजां अलाए मूंखे लॻे हा बसि हाणे विने करे तूं कलाम हलाईंदी हुजे हुजे अब इहो कलाम को अदेब चयो जेको लतीफ़ साईं जो कलाम वाईअ मां तव्हांखे भली का वाई ॿुधाईंदा सुठी जेका हुजे ॿोलड़ी हलंदी हुजे उन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे बि अवां ॾिसंदा हुजो हाणे तूं जेको हणंदी हुजी माण्हू उन खे खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजे हिन मोए खां कोई पंगड़ फकाईंदी हुजां अबा हिकु दफ़ो ॿीहर अबा केरु कहिड़े सर खां बा हलो छा हाल हुजे अदा दीदार ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं ॿार हुजनि अदा निसार ख़ुशि हुजी जेका बाद वारा पहोड़ अदा निसार पहोड़ ख़ुशि चाक सभु खैर हुजे अब काल तुंहिंजी खई हुजे तकड़ तकड़ में खई हुजे न करे ॾिसंदो हुजी त इहो दरे घटि नालो विसरियो हुजे मूंखां खैर खैर दुआ लॻी पई हुजे तव्हां ठीकु हुजो अदा अब खैर लॻो पियो हुजे ॿियो को हाल अब असां ॿ ॼणा हूं पाण में ख़ुशि आहियूं ॿार बि असां त वॾा बि असां हुजूं हाल अहवाल ॾींदा हुजो हाओ वाह हाओ कुर्ब कुर्ब दुआ जा कुर्ब हाओ वाह या दुआ करे यार तूं फ़क़ीर माण्हू लॻंदो हुजे हाओ वाह ज़रूरु ज़रूरु करां वरी वॾी महिरबानी फ़क़ीर माण्हू हुजे जेको बाद खां फोनड़ी कई तूं हुजे त टे नाला खयां हुजनि पोइ अधे ईअं वठि सठि आहियूं था त पोइ असां बि ज़ाहिरी हुजे त कंदो हुजे न बाबा हुन बि स्पीड पकड़ी हुजे त असां बि पकड़ी हुजे त छॾाए न वेंदो हुजे सेकंड जा कम हुजनि साइकिल ते
हुजे तूं त सिर्फ 50 ते चढ़ियो हुजे ॿुधाए या माण्हू खे हुअण अहिड़े दौर में ईअं खपंदो हुजे न त जेको पुठि ते रहियो वरी पोइ साल इंतज़ार करे वरी ॿिए नसुल उहो में वरी पोइ लभंदो ई न हुजे लभंदो ई न। सही न रहंदो हुजे पोइ इन करे असीं चवंदा हुजूं त भाउ हाणे असांखे बि को वारो ॾींदा हुजो पर हाणे मच कचहरी ते वञूं वारो ई न ॼणी उते त वारो वठंदो हुजे न न कहिड़ा कहिड़ा हुजनि अकाबर मुंहिंजे पंहिंजे पासे जा ई हुजे न उहे सभु असांखे मिलनि चवंदा वाह वाह मूंखे वारो छो न मिलियो हुजे हाणे बर्दाश्त ई नथा थियनि अलाए छा चवंदा हाणे राम खे कहिड़ो वारो हलो हलो वाह अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अदा केर कहिड़े शहर खां अदी हुजे हा अदी केर कहिड़े शहर खां अज़रा दी ॻाल्हाए अज़रा काके फोटो ख़ुशि आहियो खैर लॻो पियो हुजे अदी तव्हां ॾे खैर हुजे तव्हां ठीकु हुजो हा तव्हांजो आवाज़ घटि थो हुजे भला तव्हां भला मूंखे अॼु इहो त ॿुधायो तव्हां पाण विढ़ंदा छो आहियो अदी हाणे जनानियुनि जो कमु छा हुजे घर में गोड़ करण ॿियो छा राधा ॾाढी ॾींगी थी वई आहे तोसां घणो विढ़े थी मूंखे दुख थो थिए ॾाढो इहो हाणे ॾुख थियो हुजे असांजा हे पासा कुटे कुटे अदी तूं हाणे भेण थी करे ॾुख कंदी हुजी त मन रामण सां सही न हुजे राधा रामू सां ॾाढो विढ़े थी इहो जहिड़ो न हुजे अदी इहो कुर्ब हुजे कुर्ब हुजे अदी हा ॿियो ओ अदी ईअं त ये सिधियूं प्लेटूं हणंदी हुजे चए इहो सिधी प्लेट हणंदी हुजे चवंदी हुजे इहो कुर्ब हुजे हा कुर्ब ॿियो ख़ैर को राधा भला को गानो थो ॿुधाए मुंहिंजे भाउ जी शादी आहे सुभाणे राधले चवंदो हुजे ॻाईंदी हुजे अॼु कंहिंजी शादी हुजे भाइटे जी हा भाटियो आहे हुनजी शादी आहे पोइ हिकिड़ो लाॾड़ो पाण बि ॻाईंदी हुजे अदी अॼु ॿुधाईंदी हुजे लाॾड़ो मूंखे न ईंदा आहिनि दादा बसि वई ॿुधंदी आहियां जो कंदी आहियां वेंदी आहियां बसि ईंदा न आहिनि बसि एतिरो ई ॿुधाइजे परणाईंदी हुजे लाॾो न ईंदो हुजे अदी साबस हुजे तोखे बि तासीम नालो अथसि तासीम ओ अदी अदी ओ अदी हेलो अदी पंहिंजी वॾी महिरबानी हुजे अदी तूं बि टीवीअ खे खोले वेठी हुजे असांजा सेल साड़ींदी हुजे मुफ़्त में ॿियो खड़ो हुजे सेल माना असां वेठा वाका कंदा हुजूं अदीअ खे माना अदी ख़ुशीअ में हुजे हा ख़ुशीअ में हुजे शादीअ जी ख़ुशीअ में पर हाणे अॼुकल्ह इहो कहिड़ो दौरु हुजे कहिड़ो दाउरो हुजे बाबा माण्हू खे पंहिंजी शादियुनि में लाॾा गीचे इहे माण्हू खे ॻाइण खपंदा हुजनि हा हाणे अदियूं भेनरूं बि इहे सभु विसारे वयूं हाणे लोड में हाणे कलाम पोयो असां त पंहिंजियूं शादियूं मुरादियूं थियनि उन्हनि में वेयूं हे गोल ठाहे वेयूं लाॾा कुछूं दोहल वॼायूं नचूं कुॾूं न हाणे सभु को चइबो आहे बसि ॾींहुं न 5000 हिन खे घुराईंदासीं इहे ॼाणे हिन जो कमु आहे माई हे ॿुधाईंदी हुजे पंहिंजी ख़ुशीअ खे माण्हू पाण जेकॾहिं ॻाईंदो हुजे त छा भाईंदो हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा केरु कहिड़े शहर खां अदा अदा ज़िलो में थोरो गोश्त चालानी वहाँ फकीर फजलुल्लाह मोरू जो छा हाल हुजे अदा ठीकु हुजे चङा भला तबियतूं बहार सभु कुर्ब लख कुर्बा जा मोहबतूं आज़ाद कंदा बसि असां जो प्रोग्राम जे शुरूआत में जे रूह खे रिझाईंदा हुजूं हा भाउ रूह खे माण्हू राति जो ॾींहं जो सॼो ॾींहुं सोच हूंदे न हूंदे हर भर सोचींदो वतंदो हुजे पोइ मूं चयो मोटा ईंदो हुजे ज़रूरु हाउ भाउ हाउ ज़रूरु 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 ॾेखारींदा कला वरी महिरबानी लख हा इहे लख कुर्बान तोखे मौक़ो ज़रूरु ॾियां मां ख़ुशी करां तूं झुमरियूं पाईंदी हुजी लाॾा ॻाईंदी हुजी तोखे ॿिए हंधि मौक़ो ई न मिलंदो हुजे अञा असीं पाण भाइटिया लॻा पिया हुजूं वालेकुम सलाम हुजे मामा खैरपुर वारा मामा फज़ल हुजे हा मामो फज़ल हुजे बाबा ॿियो खैर हुजे ख़ुशि हुजो चाकू जो अल्लाह जो भलायूं तव्हांजो दुआऊं सभु ख़ैर रंग बिरंगी प्रोग्राम ॾाढा मज़े सां हलनि था यार माण्हू खैरपुर जा भला हुजनि बसि हिकिड़ो माण्हू क्यारो निकिरी पियो हुजे सभु भला साईं सभु प्यारा आहिनि पाण प्यारा आहियूं त सभु प्यारा न भाउ सभु भला हुजनि हिकिड़ो माण्हू क्यारो निकिरी पियो हुजे यार सभु मुंहिंजे लाइ सभु भला साईं खैरपुर वारा हैदराबाद वारा पूरी सिंध वारा भला
हाय शाबाश खैर ॻाल्हि माना तो टोड़े कई हुजे। न न भली ॻाल्हि आहे भली ॻाल्हि आहे। तव्हां प्यारा न आहियो असांजा। ॿियो केरु हुजे? सोना प्रोग्राम रंग बिरंगी महिलाउनि जा रंग पंहिंजा निराला रंग आहिनि। वाह 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 महिराण साहब तमामु घणो प्यारु कंदा हुजो प्रोग्राम ॾिसंदा हुजो शामिल थींदा हुजो शरीक थी करे ऐं उन्हनि जो मान मथां कंदा हुजो इहो बराबरि कचारी कंदा हुजो ये अवां जूं मोहबतूं हुजनि। न न भई मोहबत जो अवां मान ॾियो था अवां प्रोग्राम भला कयो था माण्हुनि जो छा हूंदो आहे त असां मामे रामायण जो ऐं मामे राजा जो प्रोग्राम ॿुधूं ई ॿुधूं सॼो ॾींहुं। वाह वाह इहे मोहबतूं ख़ैर परिवारनि सभिनी खे मामा सलाम। सभिनी खे सलाम तव्हांजी पूरी टीम खे बि सलाम। वॾी वालेकुम महिरबानी सलाम कुर्ब कुर्ब मोहबतूं अवां जूं। सो अव्हांखे वारो ज़रूरु ॾियूं बाक़ी हाणे हरूभर जो तूं वेही कोई कंदी हुजी कोई लुड़ कंदी हुजी पखियुनि वांगुरु ईअं कंदी हुजी खटराग त पोइ भली कंदी हुजे। न लुड़ कहिड़ो हुजे। हलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां? हाणे तो वारा आवाज़ बि वेही विया हुजनि ॿुधण खां अॼु त इहो हैदर भट्टी हुजे ॿियो केरु हुजे? अॼु आवाज़ आवाज़ घटि ईंदो हुजे न इन करे चवंदो त आवाज़ तव्हांजो घटि ईंदो हुजे। हा बा वधाईंदो हा भाई वधाए छॾींदो हुजे त हैदर ॿियो भट्टी खेल लॻो पियो हुजे को हाले वाल ॾींदो हुजे। हैदर अदा अदा ॿियो छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियत ॿाहिरि? सॼा त अदा सभु सलाम चयो हवा खे ख़ुशि किथे हुजे बसि तव्हांजो प्रोग्राम सुञायो ख़बर अचे तव्हांखे न ईंदो हुजे मौसम मुबारक ख़राबु थियल छा बसि तव्हांखे खाजो लाल जे मेले ते को दुकान हयो हुजे वॾी महिरबानी हुजे लख कुर्ब हाणे भला हलो हेल वरी लाल जे मेले जी मिठाई बि खाराईंदो हुजे मथां लिखी खाई वेंदो हुजे का छलड़ो को मुंडरी को गानो इहो असांजे लाइ बि वठी ईंदो हुजे न को भाउ थियो हुजे। हाणे इन बूरे वारी मिठाई जाते बबूर जो बूर फकींदी हुजे हैदर जे आसरे ते हाणे न न न ॾींदो हुजे ॾींदो हुजे। पोइ दफ़े बि चयो हुजे इहो बूरो मोकिलींदो हुजां न न अदा हेल मोकिलींदो हुजे ॾिसंदो हुजे त हेॾा मुंहिंजी बेइज़ती ख़राब थींदी हुजे। हेॾां हैदर हुजे हेॾां मां बबूर जो ॿियो इहो जो बूरा गॾु करे रखंदो हुजां जे इहो मूं वारो बूर न तोखे फकणो पवंदो हुजे त मूंखे चवंदी भाउ तूं ॿुधंदो हुजे हाणे मूंखे मोकिलींदे त बबूर जो जेको हुजे चूरो ज़ोरीअ फकाईंदो हुजे निभागो हुजे वॾो। हा हैदर जे आसरे ते घर वारा चांहि जी देगड़ी कोन चाढ़ींदा हुजनि। हा हा ॿियो उहो छो? पोइ चवंदो आहे खंडु पती वठी अचो महिमान वेठा हुजे हैदर ट्राल कुल्हे ते वञी लाहूत निकितो हुजे माना पूरनि वारो हुजे घर वारनि ते रहंदो महिमान खिलाया हुजनि अहिड़ो त हैदर पोइ हुजे ई। न न हाणे सुधरी वियो हुजे। हा हैदर सुधरी इहो राणे सां गॾु हुजे सम्झी त पोइ घर जे कम जो हुजे। राणो भला किथे वियो हुजे इहो बि हुते बबूरा जा ॿेर फकींदो ॿियो वरी छा कंदो हुजे। हवा हाणे हलंदा हुजूं कलाम ते सो अधे बि फरमाइश कई हुजे सो हाणे साईं तालबुल मौला जो को कलाम हुजे अव्हांजे नज़र कंदा हुजूं इन कलाम खे अव्हां ॾिसंदा हुजो मोटींदा हुजो त वरी अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। बाबा सभिनी खे भलीकार जेके नंढड़ा नंढड़ा बालक आहिनि उन्हनि सभिनी खे आचर जो सलाम बाबा आचर ऐं रामू बागड़ी हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे इन करे चयो हुजे मां त आचर जे ॾींहं जो सलाम हुजे ऐं जेके नंढड़ा नंढड़ा बालक इहे नंढड़ा ॾिकरा जेको रेजो हुजे इहे रेज़गारी हुजे इहे पुठ ते छो वेठा हुजो आचर जो ॾींहुं हुजे ईअं सुस्त थी उथिया हुजो माना चुस्त थी उथंदा हुजो आचर जे ॾींहुं थोरी घणी रांदि खेॾंदा हुजो पोइ वरी जेको हुजे नेरनि पाणी करे वरी पंहिंजो इहो स्कूल जो जेको कमु हुजे उहो कंदा हुजो जंहिंखे हुनरु सिखणो हुजे उहो जंहिंखे कंप्यूटर जी वठणी हुजे तरबियत उहो वरी ओॾां वेंदो हुजे के वरी वालदेन जो हथु वंडराईंदा हुजो हुन सां गॾु ईंदा हुजो सामान वठी ईंदा हुजो घर में बि हथु वंडराईंदा हुजो वालदेन जो बाक़ी ठल हुयो राधुलीअ वांगुरु रुगो गोड़ घर में न कंदा हुजो सो माण्हू कमुकार बि कंदो हुजे घर जो वालदेन जो हथु वंडराईंदो हुजे ईअं न कंदा हुजो त सुभाणे पढ़ी लिखी रुगो पोइ सुस्त लॻा पिया हुजो चुस्त हुजो चुस्त तालीम सां गॾोगॾु हुनर बि सिखो पंहिंजे वालदेन सां गॾु वापारु हुजे त वापारु कंदा हुजो जे ज़रई ज़मीन हुजे त ज़मीन ते कमु कंदा हुजो बाबा उन्हनि जो बि ख़्यालु कंदा हुजो को वरी तव्हां वालदेन सां गॾु ज़मीन घुमण बि वेंदा हुजो फ़सुल खे ॾिसंदा बि हुजो जे वरी दुकानु हुजे त दुकान ते वेही रहंदा हुजो जे हुनरु कंदा हुजो त सिलाई हुजे कहिड़ो उहो सभु कंदा हुजो सिखंदा हुजो वक़्ती तौरु हुनरु कहिड़ो बि सिखणु ज़रूरी हुजे उन सां माण्हू खे
हौसलो मिलंदो हुजे वरी सुभाणे ॿियो हुनर सिखी सघंदा हुजो वरी नौकिरी मिले त नौकिरी कंदा हुजो जे बिज़नेस वापारु करणु चाहींदा हुजो त वापारु कंदा हुजो ख़ाली ढेंगला थियो घर में न वेठा हुजो राति लियांगी पोइ वञा वॾियूं वॾियूं ख़बरूं कंदा हुजो वालदेन जो हथु ज़रूरु वंडराईंदा हुजो ऐं सिखंदा हुजो हीअ उमिरि अव्हांजी सिखण जी हुजे ईअं न चवंदा हुजो असां नंढड़ा हुजूं हाणे असीं छा सिखंदा हुजूं नंढे हूंदे ई माण्हू सिखंदो हुजे जॾहिं वॾो थींदो हुजे माण्हू त पोइ ज़िमेवारी अची सघे पोइ बा माण्हू केॾांहुं जो न रहंदो हुजे पोइ या वॾी ज़िमेवारी हुजे फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा बाबा नसीर थो ॻाल्हायां कराचीअ मां वाह वाह अदा नसीर कराची जे कहिड़े इलाइक़े खां फोन कई हुजे कराची कोरंगी मां थो ॻाल्हायां कोरंगी एरिया मेहरान टाउन मेहरान टाउन कोरंगी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर न न न हेॾे मेहरान टाउन जेके इंडस्ट्रियल एरिया आहे न होॾे मेहरान टाउन चमड़ा चुरंगी वाह वाह ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र हुजे बसि तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं तव्हांजो प्रोग्राम असांखे ॾाढो वणंदो आहे वाह 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 इहो कराची खे कॾहिं खां वसायो वेठो हुजी कराची में काफ़ी टाइम थी वियो आहे तक़रीबन 20 साल खनि थी विया न हिते कराची में कमु कंदो माना घरड़ो पंहिंजो हुजे या को ड्यूटी कंदो हुजी न न ड्यूटी कंदो आहियां किथे ड्राइवरी कंदो आहियां हिते काफ़ी टाइम थी वियो आहे कंहिं कंपनीअ में वाह 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 भलो कमु हुजे भलो हुनर हुजे ऐं रहियो पियो हुजे कमु ड्राइवरी कंदो आहियां ड्राइवरी न न भलो भलो कमु खेल को बि आदि राधा चाक आहे ख़ुशि आहे हा उहा राधुली बि ख़ुशि हुजे असां बि ठीकु हुजूं अव्हां बि सभु ठीकु हुजो ॾाढो अलाह साईं ख़ुशि रखे अलाह साईं ख़ुशि रखे आदि राधा खे अलाह साईं ख़ुशि रखे भई तव्हांजी पारदा कयूं दादी अदा राधल हुनजी रामो जी पारद अथव वाह अब आयो राधुली वो कराची खां फोन हुजे अदो ड्राइवर हुजे उन फोन कई हुजे को न्यापो ॼणो हुजे तोखे किथां फोन आई हुजे कराची खां हा जल्दी ईंदी हुजे अदो हॉल अड्डा ते हुजे जल्दी ईंदी हुजे जल्दी ख़ुशि हुजो केरु लॻो पियो हुजे केरु ॻाल्हाईंदा हुजो नसीर ॻाल्हाईंदो हुजां भेण चा खां ख़ुशि लॻी पई आहे नसीर ॻाल्हाईंदो हुजे कराची खां केरु लॻो पियो हुजे तव्हां ख़ुशि हुजो चाक हुजो चङा भला हुजो अदी चाक भला साईं कुल खेल लॻा पिया अदी भाऊ रामो जी पारद अथव भेण में तव्हां हिन लाइ फोन कई आहे तव्हां जहिड़ो बि कयो ॾाढो भाव सां चई त मूं फोन इन लाइ कयो हुजे त अदे रामण जी पारत हुजे न त जहिड़ो न कंदी हुजे बस त कंदो हुजे तूं को मुंहिंजो उस्ताद हुजी वाबा न न त जहिड़ो न हुजे महिरबानी वॾी महिरबानी वञापो मिली वियो हुजे बाक़ी हाणे घणी खन जेका फोन आई हुजे हुन में तो मुंहिंजो कमु सीड़ायो हुजे अहम न्यापो हुजे त कम जी ॻाल्हि हुजे अधे चयो त न्यापो ॼाणूं अरे वाह तूं बि मुड़स लाटू हुजी लाटू हा तूं वरी मुंहिंजी डोर हुजी बस 24 कलाक बस इहा हुजे छिकी थी हुजे बस ख़बर पोइ पवंदी हुजे न मां लाटू तूं न डोर या फोन 2 मिंट जी आई हुजे मुंहिंजो कमु सीड़ायो हुजे हा तूं जेको हुजे सो वेही हिते मार्ग घर जा ठाहींदी हुजी अरे चरिया मूं हींअर हिकिड़ो गुल ठाहियो हुजे गुल उनखे भर्त सां भरींदी हुजां भर्त को असांजे ज़हन ते भरींदी हुजी असांजी सोच में भरींदी हुजी तुंहिंजे ज़हन में भरींदी को ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदी हुजी तूं हाणे माना मोर हुजी जो तुंहिंजे ईअं ज़हन ते भर्त भरिया टुक ठाहिया गुल हणा चिट हणा हाणे इहे रे बसि सोलो हुजी मोर खणी न हुजूं पर मोरनि में विहण जड़ा त हुजूं असां बि हाणे अञा? पोइ अञा तूं पाण खे माना मोरनि में वेहण जहिड़ो ॿियो सम्झी असां बि तूं सम्झी चरी हुजी जा माई को वात खे लेपो लॻंदो हुजे बाक़ी हाणे न त तूं को छा लॻे वात खे लेपो ॿियो हाणे छा तोखे न लॻंदो हुजे मूंखे जो लॻंदो हुजे तोखे ॻाल्हि माण्हू आहे ॿुधारे भला मोरनि में माण्हू वेही ठहंदो त हुजे ठहंदो हुजे ख़बर हुजे मूंखे तूं पाण खे रगो पढ़ाईंदो हुजे इन में पढ़ाइण जी कहिड़ी इन में पढ़ाइण जी कहिड़ी ॻाल्हि हुजे न छा हुजे रगो चवी बसि रामण इहो रामण बाक़ी ॿिया मोर ई मरी विया हुजनि हिकिड़ो रामण हुजे ओ कराची खां फोन आई हुजे उहा न ॿुधाईंदो हुजे जा हिकिड़ो त 2 मिंट ॻाल्हायो हुजे भाऊ अलाए कहिड़ी गाॾी में चढ़ो वेठो हुजे या कदम रवानो थी वियो हुजे बसि वियो हुजे हलियो त बसि छा हाणे वाह वाह कलाम हलाईंदी हुजे हाणे भला पोइ बालक वेठा हुजनि इंतज़ार में तूं एसि ताईं रेवड़ियूं नकुल खणी ईंदी हुजी त बालकनि खे ॾींदो हुजां आचर रेवड़ियूं नकल न हो
ॾह 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 सभिनी खे ॾींदो हुजे खीसे मां नोट कढंदो हुजे हाणे हुकूमत ॾेई छॾिया हुजनि आऊं बि ॾींदो हुजां हुकूमत बि ॾहें और ॾहें त ते हाणे ॿार हुई सुञ थी पई हुजे हाणे इहो असां ॿारनि खे इहो कोन हैरायूं त ख़र्चीअ ते इहे पाण ई कमाईंदा हुजनि पढ़ी लिखी ख़र्चीअ जे एवज भला तव्हांखे हिकिड़ो चटपटो कलाम ॿुधाईंदा हुजो हाँ शाबाश हुयो अव्हांखे ॾेखारींदा हुजूं सीधी भाषा पारंत तूं हा पारंत तूं ॾिसंदा हुजो सिधी भाषा अंबासा जाना पेर तेदा खैर सिधी भाषा हा। अंबासा ॾिसो अवा हिकु दफ़ो ॿीहर भली कार अवां मिड़नी महिरबान साथियुनि खे ॾे हुजो परॾे हुजो जिते वेठा हुजो जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भली कार हुजे हलो हेलो सलाम वालेकुम रहमतुल्लाह बाबा वालेकुम खैर सलाम लॻो पियो हुजे तव्हां ॾे सभु खैर हुजे ख़ुशबास हुजो अबा सरदार कोटे वारा छा हाल हुजई शुक्र तो रखे सान मालिक जा तू किया भाभी असांजी किया मेहरान टीवी वारा कीअं आहिनि बाबा सभु ठीकु हुजनि त गैर हाज़िर लॻो पियो हुजे कोटे में ॿियो त ख़ैर हुजे थधि खां ख़ैर बचो हुजे। हुजे सरदार हुजे अरे मोर भाउ हिते अवल- दादा है तू केॾा गुम थी वियो अवल हुजी बर्फ थी हुजे कल मींहुं वसियो हुजे मौसम ईअं लॻी पई आहे थधि बाबा थधी हवा ठंडे चार हवा बा थधि ठार लॻी पई जो अदा यको गुम थी वियो हुजी खैर खैरियत त हुजे न भाभी बस तबियत सेठ न आई बस इहो उल्टियूं बुखार लॻी पयूं बस वयासीं डुपियूं वुपियूं आईसीं पोइ इहो तोखे ॾेढ ॿ महीना थी विया अथई न अहिड़ो बुखार चढ़ियो हुजे जो लहे ई न बस छा कयूं भाउ बुखार अहिड़ो चढ़े थो न अवल त न वठे थो त बस हीअं करे छॾे थो त तोखे छा ॿुधायां रमण बस अलाह बचायो आहे बाक़ी हाल पूरो आहे भाउ मालक हाणे मालक तबियत सही हुजे अदा शुक्र आहे भाभी तूं ॿुधा तुंहिंजी तबियत सिहत असांजे भाउ रावण जी तबियत सिहत अथव हाणे हिकिड़ो फरमाइश पूरो करो ग़रीबुनि जो खोर तोखे लाज़मी करिणो आहे हा ज़रूरु इहो कंदा हुजूं भाॼी कीअं हुजे बचड़ा कीअं हुजे न रोज़गार भाभी भॼाई तव्हांजी बि ठेठ लॻी पई आहे बचड़ा बि ठेठ शुक्र अलहमदुलिल्लाह तव्हां ॿुधायो सभु सच पुछी ॾाढो यादि कयो हुजे तोखे असां चयो अलाए केॾा गुम थी वियो हुजे हाणे न को नंबर हुजे न को का एड्रेस हुजे किथां पुछंदा हुजूं भाभी तव्हांखे त मां महिनत कयां वठो बाबा कोटा घुमी वञो बर्फ़ जे मौसम में कंडे चार मौसम लॻल आहे हिते दावत बावत कंदासीं बाबा बसि असां चवंदा आहियूं न कोटे में अवां सलामत हुजो अमन अमान हुजे भाईचारो हुजे सां गॾु जुड़िया रहंदा हुजो बस दुआ कयो कोटे में असांखे अमन करे आओ आओ वाह असां दुआ कंदा हुजूं त कोटो जेको हुजे हुन में अमन थिए भाईचारो हुजे भाउ कुर्ब मोहबत वांजू वरी महिरबानी हुजे लख थोरा साल जिते हुजो सो माण्हू जो कहिड़ो हाल हुजे बुखार में माण्हू ॾेढ महीनो गायब सो हालतूं त वरी ईअं बि हुजनि जो माण्हू खे तकलीफ़ थिए त वरी तकलीफ़ में चवंदा हुजनि त कंहिंजी तबियत बि पुछणु ज़रूरी हुजे सो ॿियो कमु न कंदा हुजो कंहिंसां भलाई न पर कंहिंखां तबियत अहिड़े दौर में पुछणु वेंदा हुजो त अॻिलो चाक थी पवंदो हुजे हलो हलो वालेकुम सलाम मौला अली मदद अदा केरु कहिड़े शहर खां था अदा नालड़ो अवां जो ठरी मीरवा वारा अदा जी साईं नालो अवां जो असांखे साईं कलाम ॿुधायो जलाल चांद जो महिरबानी कयो असांजे वॾनि थोरो कयो हाओ बा हाओ हाओ ज़रूरु हाज़िर वरी हाज़िर महिरबानी ज़रूर ॿुधाईंदा हुजूं सभिनी खे सलाम ॾींदा हुजो वरी महिरबानी जो लख कुर्ब हुजनि जलाल जे कलाम लाइ ते माना बाक़ाइदे सीड़ जी फोन कई हुजे हा टाइम न हुजे तकड़ में बसि इहो न्यापो कयो हुजे कलाम ॿुधायो जलाल जो कलाम हा जलाल जो ज़ाहिर हुजे थधि लॻी पई हुजे ऐं वरी जे चांहि न मिले त पोइ जलाल जो कलाम जलाल जो कलाम चाहे का घटि न हुजे हा न न सुबुह जो माण्हू खे ताज़गी अची वेंदी हल जलाल चांडे जो कलाम पर अॼु त तमामु घणियूं फरमासूं आयूं हुजनि त सुरिया सुमरो जलाल चांडियो फोज़िया सुमरो इहे सभिनी जी ॻाल्हि कई हुजे न पर छा करूं अवांजी इहा फोन कॉल बि वठणु ज़रूरी हुजे हाल वाल हुजण वक़्त बि जेको हुजे उहो मुख़्तसिर हुजे हा। त उन में कंहिंजूं जेके हुजनि फरमासूं हलंदियूं हुजनि त कंहिंजूं रहिजी वेंदियूं हुजनि
त जिन जूं रहंदियूं हुजनि त उहे बि जेके हुजनि रुख न कंदा हुजनि वरी आस्ते आस्ते उन्हनि सभिनी जूं फरमाइशूं रामू इरादा ज़रूरु पूरियूं कंदा हुजनि। हा पर हिननि रंगनि में अव्हां शरीक थियो अव्हांजी फरमाइश सां गॾोगॾु अव्हां जेके रंग ॾिसण बि चाहींदा हुजो छंछरु ते ख़ासि करे बालक वेठा हुजनि असांखे वरी बालकनि जो बि ख़्यालु रखणो को पवंदो हुजे। बालक बि तमामु घणो जेके हुजनि इंतज़ारु कंदा आहिनि। बालक असांखे जिते बि मिलंदा हुजनि पोइ राधल हुजे रामू हुजे त चवंदा हुजनि काका असां अव्हांखे ॾिसंदा हुजूं अव्हां असांखे जेको हुजे घणियूं हिदायतूं कंदा हुजो। मूं चयो बा हिदायतूं किथे कंदा हुजो। हा लाज़मी हुजे न पढ़ाईअ जी लिखाईअ जी अदब जी एहतराम जी इहा ॻाल्हि माना लाज़मी हुजे। हा तो इहा ॻाल्हि इल्म जी हुनर जी इहा ज़रूरु ॻाल्हि करणु खपंदी हुजे। घुमण फिरण जी सियारे खां बचण खां जेको हुजे उहा माण्हू ॻाल्हि ज़रूरु कंदो हुजे त बालक खे स्कूल कीअं वञणु खपंदो हुजे ऐं उन सां गॾोगॾु वरी पंहिंजे वालदेन जो ख़्यालु करणु खपंदो हुजे। अच्छा कलाम सां गॾोगॾु वक़्तु मुंहिंजे ख़्याल में त पुॼाणीअ ते पहुतो हुजे। हा न कलाम हुजे हाले हा कलाम हुजे जॾहिं वक़्तु न पुॼो हुजे। हा न न तूं चवंदी सवेल हलण जी हुजे हल कलाम हलाईंदो हुजे। सो अधे बि फरमाइश कई हुजे त हाणे ग़रीबनि जो गोर या जलाल चांडियो जलाल चांडियो हलाए छॾी कोटा वारे बि फोन कयो हा पोइ हाली ग़रीब जो गोर हलाईंदो। हा पोइ वरी मथां जलाल चांडियो अॼु 2 कलाम हलाईंदा हुजो तव्हांजे लाइ ज़रूरु। सो ॾिसंदा हुजो भाउ हिनखे ग़रीबनि जो गोर अव्हांखे लाज़िम करणो हुजे। खपंदो हुजे सो इहा असांजे भाउ कोटिया वारे जी फरमाइश हुजे उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। भले करायो भाउ भले करायो जो ॾेह परॾेह वारा आहिनि सभिनी खे सिक भरियो हिकु दफ़ो ॿीहर सलाम लाल जे तरफ़ां खोड़ सारा सलाम हुजनि। सो लाल जो मेड़ो बि अचण वारो हुजे लाल जे मेड़े जूं बि तयारियूं लॻियूं पयूं हुजनि सभु जेके हुजनि ज़ोर शोर। हलो हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजादा कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो? मां भावलपुर मां नबी बख्श बुलेदी तव्हांजो प्रोग्राम ॿुधां थो वॾे शौक़ सां। मामू में ख़ैर आहे? खैर लॻा पिया हुजे तव्हांजे सभु ख़ैर हुजे ख़ुशपास लॻा पिया हुजो। जी जी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे असलो रहमत तव्हां बि ख़ुशि आहियो ख़ैर आहे त बि सही आहे बि ख़ुशि आहियो न। दुआऊं लॻी पियो हुजनि ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे। वक़्तु भलो थो गुज़रे मां पंजाब मां तव्हांजो जेको आहे त ॿुधंदो आहियां ॾाढो VIP मूंखे प्रोग्राम लॻंदो आहे मां मिड़ी ॿुधंदो आहियां तव्हांजो घणो न घणो कोशिशि कंदो आहियां तव्हांजो प्रोग्राम ॿुधण जी। अदा बहावलपुर वारा ॿियो सभु ख़ैर हुजे ओड़ो पाड़ो दोस्त घर जा भाती सभु ठीकु हुजनि न? ठीकु आहे मामू अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे असनो तव्हांजा दुआऊं। मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे की फोन कॉल करे हाल अहिवाल ॾिनो हुजे बहावलपुर खां। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे तमामु सुठो थो लॻे माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम। महरान टीवी खे जी जी वदा अदो बहावलपुर वारो अदो हले अलाए फरमाए दादा बहावलपुर वारा दा असां छंछर या आचर ते सुबुह जो 10 खां 12 ईंदा हुजूं। हर छंछर आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा हिते अव्हांजी ख़िदमत में हीअं बीठा हुजनि। पर उन सां गॾोगॾु इहो बि हुजे त अंगारे ऐं अरबा ते राति जो 10 खां 12 बजे बि अव्हां फोन कॉल करे महरान टीवी ते पंहिंजी पसंदि जा कलाम ॿुधी सघंदा आहियो पब्लिक चॉइस में। जे हिते अव्हांजो को कलाम रहिजी वियो हुजे त वरी सूमर ऐं अंगारे ते राति जो 10 खां 12 ते फोन कंदा हुजो अव्हां पंहिंजी पसंदि जा कलाम न त वरी असां त छंछर आचर ते हूअं ई अव्हांजी ख़िदमत में हाज़िर हुजूं। अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? हेलो अबा केरु कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदा हुजो? अस्सलाम वालेकुम रामू कहिड़ा हाल आहिनि? वालेकुम सलाम अबा अव्हांजो पंहिंजो रामड़ो बिल्कुलु ठीकु हुजे अव्हां कीअं हुजो? ख़ुशि आहियो तबियत सही आहे? सभु ख़ैर हुजे लॻा पियो हुजे तव्हांखे ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर ख़ैरियत। राजा असांखे जेको माई भाग्य जो को कलाम ॿुधाइजो। ज़रूरु ज़रूरु पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो। वॾी महिरबानी हुजे अदो इहो ख़ालिद हुजे जंहिं फोन कई हुजे सो ख़ालिद बि खोड़ हुजनि। हा फरमासूं असां हड़ ॿधी रखे छॾींदा हुजनि छॿे में पोइ हर हफ़्ते पूरी करे छॾूं कंहिंजी भाऊअ जी कहिड़े खड़ी नीम के हाँ नीचे हूं ता एकली जातिरो वतारो माला
ओ खड़ी नीम के नीचे हूँ ता हे खिली उन जी त फरमाइश पूरी हुजे। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। मुझे अदा केर कड़े शहर का दा साईं हाला पुराणा का सिकंदर आजम सोलंकी अटन का नाबीन। अदा अवां वटि सम्झो त नूर हुजे कहिड़े शहर गांव जो? हाला पुराणा का ॻोठ हाला पुराणा का पहल का हाला दिलो मटियारी। हाला पुराणा गांव अवां फोन कॉल कंदा हुजो पर असां लाइ ईअं हुजे जेके अवां वटि वॼी हाम जी सजाई हुजे अवां सम्झो नूर वारनि खां बि वधीक हुजो अदा। बाबा मौला करे खुश हुजो रामू साहब मौला करे आबाद हुजो अॾी आमीन। खुश हुजे। आमीन आमीन। कुर्ब हुजनि कीअं प्रोग्राम ॿुधंदो हुजी त रंगड़ा कीअं लॻंदा हुजनि? प्रोग्राम सफ़ा बहितरीन लॻंदो हुजे अहिड़ो रंग वणंदो हुजे चवां त रोज़ प्रोग्राम हुजे। वाह 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 रोज़ अबा कान ॿियनि खे माना बि ॾिसी न सघंदा हुजो पर पंहिंजे दिलि जी सुजाॻीअ सां राम राधा खे ॾिसंदा हुजो उन खां पोइ तव्हां असांखे कॉल कई हुजे अदा इहे तव्हांजा वण हुजनि मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो हुजे। लख कुर्ब वांजा लख कुर्ब अदा सो अधे चयो हुजे त अवां रोज़ हुजो पर असीं चवंदा हुजूं त सभु कंहिंखे पंहिंजे पंहिंजे वारे जो कमु करणु खपंदो हुजे पंहिंजे हिसे जो कमु करणु खपंदो हुजे ऐं दुनिया में ईअं ॾिसंदा हुजो त अहिड़ी चैन ठहियलु हुजे जो ॿियो कंहिंखे कोई वारो न ॾींदो हुजे वारे जे इंतज़ार में माण्हू पढ़ा थी वेंदा हुजनि कोई वारो न ॾींदो। सो जेको हुजे रामो इरादा सिर्फ़ु छंछर या आचर 2 ॾींहं अवांजी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजनि। सौभाग्य। उन खां पोइ जेको हुजे असांजी मेहरान टीवी जा ॿिया बि खोड़ सारा प्रोग्राम हुजनि उन्हनि खे बि अवां ॾिसंदा हुजो उन्हनि खे बि अवां लाइक कंदा हुजो छो त इहे बि असांजा पंहिंजा प्रोग्राम। हा इहे बि असांजा जेके भला भला कंपेयर विहंदा हुजनि नई टई जा कंपेयर हुजनि उहे हिननि सभिनी खे अवां पसंदि कंदा हुजो शागिर्द पसंदि कंदा हुजनि उन्हनि में वरी मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थींदियूं हुजनि सियासी समाजी महिमान ईंदा हुजनि उन्हनि सां अवां जेको हुजे उहो ई असांखे ॾिसंदा हुजो असांजा जेके बि प्रोग्राम हुजनि उन्हनि खे ॾिसंदा हुजो उन्हनि खे मोट ॾींदा हुजो त असांजो चैनल जेको हुजे उहो अवां सां गॾु जुड़ियल हुजे। पर वेंदे वेंदे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कंदो हुजां टाइम बिल्कुलु घटि हुजे त अवां पंहिंजी जाइ ते ॿिए खे मौक़ो बि ॾींदा हुजो ईअं न हुजो त को ज़रूरतमंद हुजे को सुठो टैलेंट हुजे को सुठो कमु कंदड़ हुजे उहो ईअं जेको हुजे उनजो वक़्तु ज़ाया थी वेंदो हुजे। तो अवां कहिड़े बि जेको हुजे कम में सौ पे हुजे में पर हुजो। ॿिए खे बि वारो ॾियणु लाज़मी हुजे। सो अवां मोकिलाईंदा हुजूं ईंदड़ हफ़्ते वरी अवां सां मुलाक़ात थींदी हुजे लाल जे मेले जूं बि अवांखे अॻुवाट जेको हुजे सो मुबारक हुजनि तयारियूं हुजनि उहे बि पंहिंजो ख़्यालु करे पंहिंजे हिन सफ़र ॾे रवां दवा थींदा हुजनि मालिक साईं सभिनी ॾे पंहिंजो रहम करम कंदो हुजे हमेशा ख़ुशि हुजो आबाद हुजो जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली सो वेंदे अवां पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो ओ हाओ रखियो हुजे ख़्यालु वेंदे छा हुजे जलाल चांडे जो कलाम इहो हुजे अवां सभिनी जो ना हुजे असांखे इजाज़त ॾींदा हुजो वरी ईंदड़ हफ़्ते अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर हाणे थींदा छॾींदी हुजे माइक जी पचर।